अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼोको दर्स जेको आहे सो आहे त पढ़ियल कढ़ियल माण्हुनि जे लाइ, ऐं उमेद आहे त ही जेका रिकॉर्ड थिए थो इहो यूट्यूब ते अपलोड थी वेंदो, त इहो तव्हां पंहिंजे नौजवान पढ़ियल कढ़ियल नौजवाननि खे ॾियो त ॿुधनि, घर वारनि खे। अॼु मौज़ू आहे असांजो अवलम यरो। अल्लाह ताला चैलेंज थो करे इंसाननि खे त निहारियो छो था, ॾिसो छो था, सोच छो था कयो। ऐं अल्लाह ताला जी दावा इहा आहे त जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी त रब साईं फरमाए थो स नूरीहिम, माना इन फ्यूचर में असां उन्हनि खे साबित करे ॾेखारींदासीं या उन्हनि खे ॾिसण में ईंदो आयातना फिल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम, हिन ज़मीन आसमान काइनात ऐं सननि जान में अहिड़ा साइंटिफिक प्रूफ्स हता यतबय्यन लहुम, जो हुननि खे यकीन अची वेंदो अन्नहुल हक़, त रब आहे जंहिं शइ खे क्रिएट कयो आहे, अलाह सचो आहे, हीउ क़ुर सचो आहे। चए थो इहो एविडेंस ईंदो तव्हां में। अला इन्नहुम फ़ी मरियतिन मिन लिकाए रबिहिम, छाकाणि त माण्हू जेके आहिनि शक में आहिनि त अलाह आहे या क़ुर सचो आहे, मरण खां पोइ छा थींदो। अलाह फरमाए थो अला इन्नहु बिकुल्लि शैइन मुहीत, अलाह चए थो गारंटी थो ॾियांव त अलाह ताला हिकु हिकु ज़रे ज़रे खे कब्ज़ो कयो वेठो आहे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो अवलम यरल लज़ीन कफ़रू, कफ़रू उन्हनि खे थो चए जिन खे अञा यकीन कोन्हे को। मिसाल तौरु क़ुर सचो आहे, अलाह वाक़ई आहे, हिसाब किताब थींदो न ईंदो, कॾहिं सोचनि था, कॾहिं हा था कनि, कॾहिं वरी चवनि था अलाए थींदो न थींदो, इहा आहे। चए थो त अन समावात वल अर्द कानता रतका, चए छा अञा इन्हनि खे एविडेंस सबूत न मिलियो आहे त हिन काइनात ठहण खां अॻु में सभई शयूं पाण में ॻंढिलियूं हुयूं। फ़तक न हुआ, पोइ असां उन्हनि खे फाड़ियोसीं। हाणे जेकॾहिं तव्हां साइंस में वञो त इहो बिग बैंग आहे, त शुरूअ में इहा हिकिड़ी पॉइंट हुई, ऐं जॾहिं फाटा आहिनि त इहे सॼो फाटियो आहे। हाणे असांखे इन जो सबूत खपे त वाक़ई इहा शइ पाण में ॻंढियल हुई ऐं इहा फाटी आहे। इन जा इहे सबूत आहिनि। पहिरीं त जॾहिं बि को वाक़ियो थिए थो, मिसाल तौरु हिते को बम थो फाटे, त उन बम जे फाटण जा जेके रेज़ ऐं अछा थियनि था, जेके वाइब्रेशन वञनि था, इहो रिकॉर्ड आहे। इहो अहिड़ो रिकॉर्ड आहे जेको इंस्ट्रूमेंट सां मालूम करे सघिजे थो त हिन जाइ ते प्रिंट, माना इहे जेके वेरिएशन थियनि थियूं जूं प्रिंटूं आहिनि, त हीउ जेको बिग बैंग थियो आहे इन में बैकग्राउंड जी प्रिंट मौजूदु आहे। चए थो त वेरी अर्ली इन इट्स हिस्ट्री द यूनिवर्स वॉज वेरी हॉट, एज़ इट एक्सपेंडेड दिस हीट लेफ्ट बिहाइंड ए ग्लो दैट्स फिल द एंटायर यूनिवर्स, माना जेका गर्मीअ जो जेको प्रिंट आहे उहा मौजूदु आहे। ॿियो, द बिग बैंग थ्योरी नॉट ओनली प्रिडिक्ट्स दैट दिस ग्लो शुड एग्ज़िस्ट बट दैट इट शुड बी विजिबल एज अ माइक्रोवेव पार्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम, माना हिन बिग बैंग जो जेको इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम आहे उहो बि रिकॉर्ड मौजूदु आहे। ऐं ॿियो, दिस इज़ द कॉस्मिक माइक्रो बैकग्राउंड विच हैज़ बिन एक्यूरेटली मेजर्ड बाय ऑर्बिटिंग डिटेक्टर्स, जेके आसमान में सेटल आहिनि, इन सॼे रिकॉर्ड खे उन्हनि हासिलु कयो आहे। एंड इज़ वेरी गुड एविडेंस दैट बिग बैंग थ्योरी इज़ करेक्ट, त वाक़ई शइ काइनात फाटी आहे जीअं क़ुर चवे थो, यानी हिकिड़े ज़रे मां फाटी आहे। हाणे इहो ई त अलाह चवे थो न त अॻिते हली तव्हांखे अहिड़ियूं साइंटिफिक एविडेंस मिलंदियूं जो हाणे ॿुधायो त अलाह थो क़ुर शरीफ़ में फरमाए 1500 साल त छा इहे जेके बिलीव नथा रखनि, अवलम यरल लज़ीन कफ़रू अन समावात वल अर्द, ज़मीन ऐं आसमान माना सॼो यूनिवर्स, कानता हुआ रतका, पाण में ॻंढियल, फ़तक ना हुमा, पोइ हुनखे फाड़े जुदा कयोसीं। माना पॉइंट हुई हिकिड़ी, इन मां सॼो काइनात पैदा थियो आहे। वरी अल्लाह ताला फरमाए थो अवलम यरो, चई तव्हां इहो वरी गौर कोन था कयो, अन्ना नातिल अर्द ननकुसहा मिन अतराफ़ा, त ज़मीन जी जेका सॉलिड एरिया असां घटाईंदा था वञूं। हाणे इहा ज़मीन जी सॉलिड एरिया कीअं थी घटिजे, इन जा 2-3 रीज़न आहिनि। पहिरियों त जेका ज़मीन शुरूअ में बिल्कुलु सर्किल हुई, ऐं हिन वक़्तु जेका ज़मीन आहे स तक़रीबन 300 किलोमीटर पोल्स तां नंढी थी वई आहे, ऐं पेट वॾो थियो अथसि सर्कुलेशन जे करे। या त देर इज़ अ रिड्यूसिंग एट द एजिस ऑफ द अर्थ, इन फैक्ट द अर्थ इज़ फ्लैटेंड एट पोल्स,
पोल्स ते नंढी थी वई आहे, बल्ज एट द इक्वेटर्स, दिस इज़ रिड्यूसिंग इज़ स्टिल कंटिन्यूइंग। त अलाह ताला क़ुर में चए थो अना नातियल अर्द ननकुसा, माना असां वञूं था घटाईंदा ज़मीन खे पंहिंजे पासनि खां। ॿियो रीज़न आहे त साइंटिस्ट जेके आहिनि, गॉडॉड स्पेस साइंस इंस्टीट्यूट ऑफ मैनहट्टन डिस्कवर कयो आहे त पाणीअ जी लेवल समुंड में मथे थींदी थी वञे, तंहिंजे करे हज़ारे एकड़ ज़मीन पाणीअ में अची वई आहे। केतिरनि कोस्टल एरिया में हाणे आबादी न आहे, छो त पाणी चढ़ी आयो आहे। त इहो बि हिकिड़ो एविडेंस आहे त ज़मीन जी यूज़फुल एरिया घटिजी वञे थी, जेको क़ुर में चए थो त तव्हां ॾिसो नथा, अखियूं कोन अथव त असां ज़मीन खे अतराफ़ माना एजिस खां घटाईंदा था वञूं। इहो अलाह ताला ने फ़रमाए थो। उन खे अलाह ताला फ़रमाए थो इन लज़ीन कज़बू, जेके हिन क़ुर ते यकीन नथा कनि, बे आयात न हिन आयतुनि ते वस्तकबरू, अञा लय था कनि त असांखे ज़रूरत ई कान्हे का कहिड़ो क़ुर पढ़ूं, पैसा मिलनि पिया था, ॾोकड़ कमायूं पिया था, खाऊं पिया था, छाजो क़ुर सां असांजो वास्तो? इहो तकबुर आहे। त अलाह चए थो जेकॾहिं तव्हां तकबुर कयो था त अलाह चए थो मां छा कंदुसि, ला तुफ़तह लहुम अबवाबु समा, त आसमान जा जेके दरवाज़ा असीं हिन लाइ न खोलींदासीं। इन मां ख़बर पई त आसमान में दरवाज़ा आहिनि। असांजो जेको आसमान आहे उहो जेका उनजी ड्रेग आहे सा आहे 10 अरब साल, कहिड़ा साल स्पीड ऑफ लाइट जा। इन खां पोइ 6 आसमान ॿिया आहिनि। हाणे माना हिकिड़े आसमान मां ॿिए आसमान में वञणु मुमकिन ई कोन्हे जेकॾहिं को दर न हूंदो। त अलाह ताला फ़रमाए थो क़ुर शरीफ़ में वफ़ुतिह समा फ़कानत अबवाबा, अलाह चए थो टाइम ईंदो त असां दरवाज़ा खोले छॾींदासीं। माना जो मतिलबु आहे त असां लाइ बंदि आहिनि, लेकिन फ़रिश्ता जिब्राइल उहे अचनि वञनि था। इन ते स्टीफन हॉकिंग चयो आहे त इहे जेके ब्लैक होल्स आहिनि, एक्चुअली ब्लैक होल्स आर अ पोर्टल टू अनदर यूनिवर्स। इहे ब्लैक होल जेके आहिनि इहे दरवाज़ा आहिनि ॿिए यूनिवर्स में वञण जे लाइ। छा थो थिए ब्लैक होल में? त टाइम बीही थो वञे। थी सघे थो ब्लैक होल मां गुज़रण में 5000 साल लॻनि, पर तव्हां जॾहिं निकिरंदव त तव्हांजी घड़ी उते बीठी हूंदी, तव्हांजे लेखे मां हिकिड़े सेकंड में निकिरी आयो आहियां। इहा अलाह जी टेक्निक आहे, उन कीअं हीअ शइ ठाही आहे असांखे ख़बर कान्हे का, लेकिन हे साइंटिस्ट चवनि था याने पोर्टल टू अनदर यूनिवर्स, माना तव्हां हिकिड़े यूनिवर्स मां ॿिए यूनिवर्स में थ्रू ब्लैक होल वञो था। हिकु मां पंहिंजे हथ जी कान ठाहियूं आहिनि, पर हे साइंटिफिक एविडेंस। इन टर्न all the black hole found so far in our universe, from the microscopic to the supermassive, may be doorways into alternate realities। ये ब्लैक होल हिकिड़ा अबवाब आहिनि, जेको क़ुर शरीफ़ में अलाह ताला फ़रमाए थो न वफ़ुतिहत समा फ़कानत अबवाबा, बाब चइबो आहे दरवाज़े खे, त आसमान खे असीं खोलींदासीं ऐं दरवाज़ा खुली पवंदा। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो अकॉर्डिंग टू माइंड बेंडिंग थ्योरी, ए ब्लैक होल इज़ एक्चुअली अ टनेल बिटवीन यूनिवर्सिस, ए टाइप ऑफ वार्म होल, जंहिंमां इंसानु घुड़ी ॿिए पासे हलियो वञे थो। माना इहे ब्लैक होल्स जेके आसमान जा दरवाज़ा आहिनि। न त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पंहिंजी ज़िंदगी में ॿकरियूं चारींदो हो, उहो ब्लैक होल जी कीअं थो क़ुर में ॻाल्हि करे सघे? इहो क़ुर अलाह जे तरफ़ां नाज़िल थियो आहे। अलाह ताला फ़रमाए थो त अवलम यरो अन्नल्लाह लज़ी ख़लक़ समावात वल अर्ज़, चई भला इहो नथा सोचो त जंहिं हेॾो वॾो यूनिवर्स ठाहियो आहे, क़ादिरुन अला ऐं यख़लुक़ मिसलहुम, त तव्हां जहिड़ा बि वरी पैदा करे सघे थो। अलाह नथो करे सघे, जेको एॾी काइनात ठाहियो वरी इंसान खे पैदा नथो करे सघे। अलाह फ़रमाए थो अवलम यरो कैफ़ युब्दिउल्लाहु ख़ल्क़, जंहिंखे तव्हां ॾिसो त अलाह ताला काइनात खे कीअं पैदा कयो आहे, सुम युईदु, वरी उनखे वापसि मोकिलींदो। इन ते मां अॻिते ॻाल्हाईंदुसि। अलाह ताला फ़रमाए थो त हीअ जेका यूनिवर्स आहे, वसमा बनईनाहा, हे जेको यूनिवर्स असां ठाहियो आहे, बि ऐदियूं, अलाह चए थो मां पंहिंजे हथनि सां, व इना लमूसिऊन, असां हिनखे एक्सपेंड था कयूं। माना यूनिवर्स इज़ एक्सपेंडिंग, वेकिरो थींदो थो वञे। इन ते हीउ हिकिड़ो तव्हांजो आहे त जीअं यूनिवर्स पैदा थियो, जीअं जीअं टाइम गुज़रे थो त उहो वेकिरो थींदो थो वञे, हिन टनेल वांगुरु। इन ते साइंटिस्ट चवनि था दिस फैक्ट वॉज प्रूव थ्रू ऑब्जर्वेशन इन 1929 वाइल एग्ज़ामिनिंग द स्काई थ्रू अ जॉइंट टेलीस्कोप। The American astronomer Edwin Hubble discovered that stars and galaxies continuously moved away from one another। माना ये आसमान में इहे शयूं हिक ॿिए खां परते वञनि पिए थियूं। तंहिंजे करे रब फरमाए थो वसमा बनईनाहा, असां काइनात खे पैदा कयो आहे, बि ऐदियूं पंहिंजे हथनि सां, व इना लमूसियून, असां हिनखे एक्सपेंड पिया था कयूं। लेकिन हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि में ॿी आहे, जेका हींअर हिन जी एक्सपेंशन जी जेका स्पीड आहे, उहा तक़रीबन लाइट खां 1/3 ते आहे, लेकिन इहा स्पीड घटिजे पई थी। जीअं जीअं टाइम गुज़रे थो त एक्सपेंड जी स्पीड घटिजे पई थी। इन जी इहो ख़तरनाक इन जी माना आहे।
इन जो मतिलबु आहे त जेके फोर्सिस ऑफ अट्रैक्शन जेके एक्सपेंशन खे रोकनि था उहे डोमिनेट थींदा था वञनि, स्पीड घटिजे थी। इन जो मतिलबु आहे त सेंट्रीफ्यूगल फोर्स जे मुक़ाबले में सेंट्रीफ्यूगल फोर्स वधंदो थो वञे। ए टाइम ईंदो त एक्सपेंशन बीही वेंदी, वरी वापसि मोटणु शुरू कंदो, ऐं जॾहिं वापसि मोटणु शुरू कंदो त साॻियो ई वञी वन पॉइंट थींदो जेको अलाह ताला क़ुर में फरमाए थो त अवलम यरौ कैफ़ युब्दिउल्लाह ख़ल्क़, ॾिसो तव्हां त अलाह कीअं काइनात खे पैदा कयो आहे, सुम युईदु, वरी वापसि उनखे वन पॉइंट ते मोटाईंदो, वापसि उनखे मोटाईंदो। माना हे एक्सपेंशन जी जेका स्पीड आहे घटि बि थी वञे, घटिजे इन लाइ थी त जेके फोर्स ऑफ अट्रैक्शन आहिनि उहे उनखे रोकनि पिए था। ए टाइम विल कम त एक्सपेंशन बंदि थी वेंदी, वरी वापसि अट्रैक्शन जा फोर्सिस डोमिनेट कंदा, उनखे वापसि मोटाईंदा। अल्लाह ताला फरमाए थो अवलम यारो, तव्हांखे नज़र नथो अचे अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर, तव्हांखे मुख़्तलिफ़ तव्हांखे कंहिंखे रिज़्क़ में वधाइजे थो, कंहिंखे घटाए, माना कंहिंखे अमीर जे घर में थो पैदा करे, कंहिंखे मज़ूर जे घर में पैदा थो करे। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी युमिनून, जंहिंखे अलाह खे ईमान आहे उन खे हिन में ई अलाह जी कुदरत नज़र ईंदी। जेकॾहिं अलाह साईं सभिनी खे हिकिड़ी प्रॉपर्टी ॾिए त पोइ तूं बि रहीस मां बि रहीस, पोइ गॾो केरु हक़ ॾींदो, मज़ूरी केरु कंदो, जुतियूं केरु ॻंढींदो, कपिड़ा केरु सिबी ॾींदो, इहा अलाह जी कुदरत आहे। त चए थो इन में ई तव्हांखे इन जे कुदरत ईमान अचणु खपे। उनखे बि अलाह फरमाए थो अवलम यरौ अना नसूकुल मा इलल अर्दिल जुरिज़, तव्हां ॾिसो नथा त आउं ककरनि खे वठी थो अचां ऐं उन जाइ ते जिथे उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे, पर नख़ुरुज बि ज़रन, ऐं इन पाणीअ ते ई मींहं जे पाणीअ ते तव्हांजी सॼी ज़राअत थिए थी। हे जेको दरिया में पाणी अचे थो, छाजो पाणी आहे, इहो बि मींहं जो आहे, पर पहाड़ जे चोटियुनि ते जॾहिं मींहुं पवे थो बर्फ़ थी वञे, पोइ आस्ते आस्ते ॻरे थी त जीअं असांखे 12 ई महीना पाणी मिले। जे बर्फ़ न हुजे त बसि पाणी ओॾी महिल मिलंदो जॾहिं मींहुं वसंदो, पोइ हलियो वेंदो समुंड में, ख़तमु। त इन करे अलाह फरमाए थो त इन मां नुख़ुरुज बि ज़रन, इन मां असां ज़राअत पैदा कयूं था, ताकुल मिनहू, उन मां खाइनि था, अनआमहुम, तव्हांजो माल, व अनफुसुम, ऐं तव्हां पाण बि। अफला युबसिरून, पोइ बि अकुल कोन थो अचेव, सोच नथी अचेव त हीअ अलाह जो क़ुर, अलाह जो कलाम, अलाह जी ॻाल्हि आहे जंहिं ते तव्हांखे ध्यानु ॾियणु खपे। अलाह फरमाए थो अवलम यरौ अन्ना ख़लक़ना लहुम मिम्मा अमिलत ऐदीना अनामन फहुम लहा मालिकून, चए थो इहो बि नथा सोचो त जेके तव्हांजा डोमेस्टिक एनिमल्स आहिनि, मेंह थी, उठ थियो, ॿकरी थी, रिढूं थियूं ऐं ढगियूं थियूं, अलाह चए थो इहे डोमेस्टिक एनिमल मां पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे, जंहिंजा तव्हां मालिक आहियो। ऐं क़ुर में इहा ई ॻाल्हि करे थो, चए थो ख़लक़कुम मिन नफ़्सियूं वाहिदतन सुम जअल मिन्हा ज़ौजहा व अंज़ल लकुम मिनल अनाम समानियत अज़वाज, असां आसमान मां इहे 8 जोड़ा जानवरनि जा, छो त अलाह चए थो इन्हनि ॿिया त अलाह पंहिंजे हुकुम सां ठाहिया न जानवर, लेकिन इहे डोमेस्टिक एनिमल जेके 8 जोड़ा आहिनि, माना ॿकर ऐं ॿकरी, ढगो ऐं ढगी, उठ ऐं पंहिंजो उठणी ऐं पंहिंजो रिढ ऐं रिढी, इहे जेके 8 ई जेके जोड़ा अलाह फरमाए थो त असां क़ुर चयो अंज़ल लकुम, माना मथां हेठि लाथा अथऊं, मिन अनाकुम समानीय अज़वाज, इहे 8 ई जोड़ा, 8 ई असां मथां आसमान मां लाथा आहिनि। जॾहिं की अॻु में चए थो त इहे मां पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि, जॾहिं हथ सां ठाहियईं त तफ़सीरूं लिखनि थियूं त इहे जन्नत में ठहिया हुआ, पोइ आदम अलैहिस्सलाम खे इहे गिफ्ट तौरु इहे जानवर हेठि मोकिलिया विया। अलाह फरमाए थो अवलम यरल इंसान, छा इंसान इहो नथो ॾिसे, अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन, असां हुनखे हिकिड़े कतरे मां पैदा कयो आहे न कतरो, माउ जे पेट में भला नंढड़ो ॿार त कोन थो पवे अंदरि, कतरे जो कतरो, एतिरो नंढड़ो कतरो आहे जेको फुड़े जे अंदरि आहे, जंहिंखे उनजो बेदो चइजे थो। चवनि था त सुईअ जे चुंब ते लखें बेदाड़ा ठही वञनि, एतिरी नंढड़ी ज़रड़ीअ मां चए थो मां इंसान खे पैदा कयो आहे, फ़ज़ाइय हसीमुन मुबीन, ऐं अहिड़ी हुनजी बनावट, वरी ॿाहिरि निकिरी झेड़ा थो करे, ज़िद थो करे, वरी माण्हुनि खे टेंशनूं थो ॾिए, चोरियूं थो करे, गारियूं थो माण्हुनि खे ॾिए, छा तुंहिंजी बनावट छा आहे, ज़रड़ीअ मां तूं पैदा थियो ऐं ॿाहिरि निकिरी वरी तूं पाण खे सम्झी थो त मां वॾे वात सां ॻाल्हायां, मां झेड़ा कयां। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त नबी करीम सलाम पंहिंजे हथ ते थुक ॾिनी ऐं पोइ वरी शहादत जी अंगुरी मथां रखे फरमायईं त चए थो त इंसान मूंखे हाराए किथे थो सघे, हालांकि मां तोखे अहिड़ी शइ मां मनीअ मां पैदा कयो आहे जो जॾहिं तुंहिंजो फ़ैज़ा बलग नफ़्स हाज़ी इशारे लाइ हल्की कुल्त, त जेको आहे सो पोइ जॾहिं मरणु थो पवे, पोइ उनखे पुछिजे थो त अलाह जे रस्ते में कुझु ॾींदे, चवंदो हा हा मूंखे टाइम मिले त मां अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾींदुसि।
हीअं रखियो हथु, हिन गंदे पाणीअ मां तूं पैदा थियो आहीं ऐं कॾहिं बि तूं कंहिं ग़रीब जी मदद कोन थो करीं, ज़कात कोन थो ॾीं, नियाणियुनि खे विरासत कोन थो ॾीं, रुॻो उन्हनि खे ॾाज ॾेई हिकिड़ी पेती, हिकिड़ो पखो, हिकिड़ी टीवी ॾेई घर मां कढी थो छॾी, ॿियो पंहिंजे छोकिरनि जे लाइ थो रखी। हा, पोइ जॾहिं मरंदे ऐं जॾहिं साह वेंदई पोइ पुछ भई बाबा ॾे ख़बर नियाणियुनि जी विरासत ॾियणी ही तो कान ॾिनी, चवंदो हा हा मूंखे बसि टाइम ॾियो त मां ॾींदुसि वञी। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो तूं कंहिं शइ मां तूं पैदा थियो आहीं। अलाह ताला फरमाए थो अवलम यरो अन अल्लाह लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, तव्हां ॾिसो नथा त हिन सॼी एॾी वॾी काइनात अलाह साईं पैदा कई आहे। वलम याय बि ख़ल्क़ हिन, कॾहिं इन खे ठाहिण में हुनखे थकु बि कोन थियो आहे। अलाह साईं खे थकु कोन थो थिए। सूरह यासीन में आयतल कुर्सी में बि असीं चऊं था न त अलाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ू सिनतुं वला नौम, न निंड थी अचेसि न पिनकी थी अचे, ऐं आख़िर में चए थो त वला यऊदहू हिफ़्ज़ुमा, अलाह हिन सॼे काइनात खे हलाइण में थकिजे ई कोन थो, हुनजो सिस्टम सॼो ऑटोमेटिक आहे, कीअं थकिबो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो जॾहिं मां काइनात खे ख़तमु कंदुसि त योमन नतवी समा कतई लिल सिजिल लिल कुतुब, यानी चए थो मां जॾहिं काइनात ख़तमु कंदुसि त सॼो यूनिवर्स मां ईअं वेड़ींदुसि जीअं पनो वेड़बो आहे, हीअं हथ में रखंदो। ऐं इहा ई शइ जेका आहे साइंटिफिकली प्रूव थियल आहे त इहे तारा सिज गैलेक्सी सिस्टम इन द एंड ऑफ टाइम इन जी शेप इहा आहे। क़ुर चए थो त मां हिनखे ईअं वेड़ींदुसि जीअं पने खे वेड़बो आहे, इहा ई शइ हिते आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सही बुखारीअ में इन अल्लाह यक़बिज़ यौमल क़ियामतल अर्द, अल्लाह ताला हथ में खणंदो सॼी काइनात खे, व तकून समावात बि यमीन ही, ऐं सॼी काइनात ऐं सॼो यूनिवर्स संदसि साॼे हथ में हीअं हूंदो, साॼे हथ में। अलाह फरमाए थो त पोइ असां योम तुबद्दलुल अर्दु ग़ैरुल अर्द, जॾहिं हिन खे सॼो ख़तमु करे छॾींदो त पोइ ज़मीन ॿी ठाहींदो, व समावात व बर्ज़ू लिल्लाह वाहिल कहार, ऐं सभई अलाह जा ॾो वेंदा। हाणे छा थो थिए, जॾहिं तव्हां एतिरियूं क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हाणे अलाह थो चए हिननि ते बि यकीन रखो। नंबर 1 चए थो बर्ज़ू लिल्लाह जमीअन, अलाह जे आॾो सभई लाइन में बीहंदा। फ़क़ाल ज़ोफ़ाउ लिल्लज़ी नस्तकबरू, ज़ोफ़ा कंहिंखे थो चए ज़ईफ़, ज़ईफ़ माना न कमज़ोर या हॾा भॻ, न न न न न, हिते ज़ईफ़ जी माना आहे सुस्त, जिन क़ुर खे माना सां कोन पढ़ियो। उहे सुस्त जिन रुॻो माण्हुनि जी तक़ीर ॿुधी, तक़ीर कंहिंजी, आधा देग में आधा जेब वारनि जी, चंदो कयो फलाण जो हीअं थियो, माना उन्हनि ते यकीन कयनि। हे जेको नेचुरल तव्हांजो सोर्स हो इन मां पढ़ियनि ई कोन, ऐं ठगनि जे वर चढ़ी विया, इन्हनि खे चइजे थो ज़ईफ़। ज़ईफ़ अलाह ताला ग़रीब खे बि कोन थो चए, इन बे इल्म जाहिल खे थो चवे जो इल्म जे हूंदे बि हुन जेको सही रस्तो फॉलो न कयो। त इहो चए थो त अलाह से फरमाए थो त जॾहिं इहे इन जूं तक़ीरूं ॿुधी ऐं ज़ईफ़ थींदा, पोइ इन्हनि खे जेके पाण खे तकबुर कंदा हुआ उन्हनि खे छा चवंदा, चवंदा इन्ना कुन्ना लकुम तबन, चवंदो ओए तक़ीर करण वारो, असां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां ते यकीन कयोसीं। इन्ना कुन्ना लकुम तबन, असां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं यकीन कयोसीं। हल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाबिल्लाह मिन शैइन, जी एॾियूं तक़रीरूं कंदव, हाणे ॿुधायो हे जो असांजे मथां अज़ाब आहे, इन मां कुझु तव्हां भला पंहिंजे इल्म जे ज़ोर ते अलाह खां करे घटाए सघंदव। त छा चवंदा, कालू लव हदान अल्लाह ल हदैनाकुम, जीअं बाबा असां बि जाहिल हुआसीं, जेकॾहिं असांखे अलाह हिदायत ॾियां तव्हांखे बि ॾियूं हा, असां त ॾोकड़नि कमाइण लाइ वात हुयूं, वात जो असांखे मज़ो अची वियो, एॾियूं तक़ीरूं कंदासीं, मुकूं हणंदासीं, रड़ियूं कंदा हुआसीं, तव्हां इम्प्रेस थी वेंदा हुओ, पोइ असां तव्हांखां बिदत बि कराई, असां तव्हांखां शिरक बि कराया, असां तव्हांखां मज़ारुनि खे बि सजदा कराया, ॾोकड़नि जे लाइ। जेकॾहिं कालू लव हदान अल्लाह, जे असांखे हिदायत ॾिए हा त हदैनाकुम, असीं तव्हांखे सिधो रस्तो ॾियूं, सवा उन अलैना, चई हाणे चुप करे वेहो, ॻाल्हि ॿिन्ही जी बराबरि आहे, अजेज़ना चाहे रड़ियूं कयो, धक हणो, कुटियो पाण खे, अम सबर ना या चुप करे सहो, मालना में महीज़, असां ॿिन्ही धुरनि खे हितां भॼण जो रस्तो सफ़ा कोन्हे को। हे क़ुर थो फरमाए असांखे, अलाह जा लख अहसान, अलाह ताला क़यामत जी सीन बि ॾसे थो त मतां तव्हां ठगनि जे वर चढ़ी वञो। तंहिंजे करे तव्हांखे खपे पहिरीं त क़ुर खे माना सां पढ़ो, उन सां गॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सही सुन्नत हदीस उनखे पढ़ो, इहे ॿई सोर्स अथेंटिक आहिनि। बाक़ी जेकॾहिं केरु तक़रीर करे थो, इन्हनि सोर्सनि मुताबिक़ करे थो, सलाम अस्सलाम, महिरबानी साईं।
लेकिन जेकॾहिं उहो आधा देग आधा जेब वारो आहे, ठगी करे तव्हांखे ग़लति रस्ते ते करे थो, त क़याम जे ॾींहं ते इहो तव्हांखे छॾाए कोन सघंदो। ऐं शैतान बि ईअं थो चवे, जहन्नम वेंदा त शैतान मिलंदुनि। वकाल शैतान लमा कुदियल अमर, जॾहिं वीज़ाऊं विली वेंदियूं जहन्नम जूं ऐं जन्नत जूं, त शैतान चवंदो माण्हू फिरी वेंदसि न, चवंदसि तोखे थुकूं था हणूं, तोखे जुतूं था हणूं, त चवंदो इन अल्लाह वादकुम वादल हक़। चई ॻाल्हि ॿुधो बाबा, हे जेको अलाह तव्हां सां ॻाल्हियूं कयूं हुयूं न, इहे सचूं अथव, इहे हुयूं सचूं। ऐं मां वातुकुम फ़ख़लफ़्तुकुम, मां तव्हांखे जेके ॾटा ॾिना इहे सभु कूड़ा हुआ, मां अॼु फिरी वियुसि ॾटनि तां। मां चयोमांसि खाओ, का ॻाल्हि न आहे, का अलाह गफ़ूर रहीम आहे, हण ज़ुल्म कर, ॿनिनि ते कब्ज़ा कर, ठगियूं कर, चोरी कर, पीउ खे गारियूं ॾे, माउ सां विड़, का ॻाल्हि न आहे, अलाह गफ़ूर रहीम आहे। चई इहे जेके मूं तव्हां सां वाइदा कए सभु ठगियूं निकितियूं। वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, इते जो माण्हू चिड़ी वेंदा, चवंदा हा पोइ असांखे धोखा ॾिनई, चयो त थदा थियो थदा थियो। वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, चई आऊं तव्हां सां ज़बरदस्ती त कान कई, मां तव्हांखे टंग खां वञो पिया मस्जिद में, मां तव्हांखे टंग खां छिकियो त अंदरि न वञो, मां तव्हांजा हथ जी खिट कई न, लफ़्ज़ी त वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, सुल्तान माना पावर, आऊं पावर यूज़ कोन कयो तव्हांजे मथां, छा कयई इला अन दाऊतुकुम, आऊं तव्हांखे आइडिया ॾिनी, दिमाग़ में आइडिया बि ॾींदीमांव, फ़स्त जब तुमली, ऐं तव्हां आइडिया क़बूल करे वरिती मेरिट ते, तव्हां ठगी शुरू करे ॾिनी मुंहिंजे चवण ते। तंहिंजे करे हींअर जो तव्हां मूंखे थुकूं ऐं गारियूं ॾियो था, चए थो फला तलूमूनी, मूंखे घटि वधि न चओ, मूंखे गार गंद न कयो, उहा लूमू अनफुसकुम, इहे सभु जुठ पंहिंजे पाण सां कयो। छो मां अना बि मुसरिख़ुकुम, न अॼु आऊं तव्हांखे बचाए सघां थो, वमा अंतुम बि मुसरिख़ी, न को तव्हां मूंखे बचाए सघंदो। बाक़ी यादि रखो, इनी कफ़रत बि मां अशरक तुमूनी मिन क़बल, आऊं अलाह सां शिरक कोन कयो, मां तव्हांखे चयो त फलाणे खां घुरो, अलाह खां वठाए न वियो, तव्हां शिरक तव्हां मुंहिंजे चवण ते कयो, लेकिन मूंखे अलाह जी ताक़त जी ख़बर हुई, मूंखे ख़बर आहे त वाहिदुल क़हार ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु आहे त सभु कम अलाह अकेलो पाण थो करे। अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां। जीअं मां मिसाल ॾींदो आहियां, हिकिड़ा दोस्त सां पियो वियो, तिरकी वञी गप में गिरियो, त दोस्त चयसि हथु ॾे, चई न तोखां कोन हथु वठंदुसि, तूं फ़ोन कर, नवाब शाह में हिकिड़ो मुंहिंजो यार आहे, चई जल्दी टैक्सी में अचे, मां पोइ गप मां मूंखे उथारे। पोइ छा चवंदो दोस्त, चवंदो हे मेंटल केस आहे, चरियो आहे, इहो दोस्त इन माण्हू सां को बिज़नेस कंदो या का शराकत कंदो? अलाह ताला साह जे रग खां गॾु बीठो आहे, ऐं उन खे था चऊं त फलाणा तूं अलाह खे चओ त मुंहिंजो कमु करे, तॾहिं अलाह चए थो अहिड़े मेंटल माण्हूअ जी मां निमाज़ क़बूल कोन। चरियो आहे, गप में पियो आहे, माण्हू भरिसां बीठो अथसि, हथु थो ॾिए त उथ त उथारियां, चए थो न तूं नवाब शाह मां फलाणे खे वठी आ, मूंखे अचे उथारे। इहो शिरक आहे, इन ते अलाह कावड़िजे थो त हीअ त मेंटल केस आहे। तंहिंजे करे शैतान थो चए शिरक मूं कोन कयो, शिरक तव्हां कयो। इन ज़ालिमीन, जिन इहो शिरक कयो आहे, इन्हनि खे छॾ छूट कान मिलंदी, छो त इहे मेंटली रिटार्डेड माण्हू आहे। लहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि खे सख़्तु अज़ाब थींदो। अलाह फरमाए थो औफ़ू बि अहदिल्ला इज़ा आहदतुम, जेके अलाह सां वाइदा कयो था पूरा कयो। वला तनक़ज़ुल ईमान बाद तौक़ीद हा, ऐं ईमान खे कटियो न। जीअं मिसाल तौरु तव्हां का शइ उणो, माई हिकिड़ी वीचारी बर्थ थी भरे, हेतिरो टुकड़ो बर्थ जो गुल कढिया अथई 3 महीननि में, वरी सुबुह जो उथी कैंचीअ सां कटे छॾेसि, टुकर करे छॾे, की ईमान हासिलु करण खां पोइ उनखे कटियो न। अलाह ताला फरमाए थो, तंहिंजे करे रसूल सलम फरमाए थो त नबी करीम फरमायो त अलाह जो कसम आहे, जॾहिं मां कंहिं ॻाल्हि ते कसम खणंदो आहियां ऐं त मां कसम खणंदो आहियां त हीउ कमु चङो आहे, पर मूंखे ख़बर पवंदी आहे त न, मां कसम बि खयो आहे पर इहा ॻाल्हि सही ईअं न आहे, मां कसम टोड़ींदो आहियां। ऐं कसम टोड़ण जो आहे 3 ॾींहं रोज़ा रखणु या 10 मिस्किननि खे खाधो खाराइणु। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त फ़ैज़ा क़रअतल क़ुरान, जॾहिं बि हीउ क़ुरान माना सां पढ़ो, फ़स्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त ओॾी महिल ईअं पढ़ण खां अॻु में चओ औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त हुन जेको तव्हांजे माइंड सां कनेक्शन आहे उहो कटिजी वेंदो, न त तव्हांखे आइडियाऊं ॾींदो। कनेक्शन कटाइण जे लाइ औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, तार कटणी आहे शैतान जी। इन्नहू लईस लहू सुल्तानुन, शैतान जो पावर कोन हलंदो उन्हनि ते, अलज़ीन आमनू, जेके ईमान रखनि था, पढ़नि था, सम्झनि था,
व अला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं हुनजी तवक्कल अलाह ते आहे, उन्हनि ते शैतान जो असरु कोन हलंदो। कंहिं ते हलंदो? इन्नमा सुल्तान हू, इन्हनि जो असरु हलंदो अलज़ीन, जेके ॼाणे वाणे यतवल्लऊन हू, यारी रखनि था। बाबा ॾाढो मज़ो आहे हराम पाई करण में, ज़ना में ॾाढो मज़ो आहे, हराम जा पैसनि में बैंक भरिजी वेंदी, यार आहीं तूं असांजो, बिल्कुलु सही थो करी। त चए थो इन ते पावर उन्हनि जो हलंदो जेको यारी रखंदा, वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, ऐं संदसि चवण ते शिरक अलाह सां कंदा। अलाह जे दर खे छॾे ॿियनि जे दरनि ते पुकारींदा, जंहिंजे शाह लतीफ़ फरमायो आहे, ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अलाह जा वली कॾहिं क़ुर जी मुखालफ़त कंदा? सभु अलाह जा वली शिरक खे न ॾियनि था। चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। तूं अलाह जो दर छॾे परावनि दरनि था अचे, पहिरें थो पई त फलाणो अलाह खां कमु कराए ॾे। इहो शिरक आहे। अलाह ताला खां दुआ आहे इंशा अल्लाह ताला असां हाणे हर दर्स में तव्हांखे साइंस ऐं क़ुर मिक्स करे हलाईंदासीं, छाकाणि त ही पढ़ियल कढ़ियल माण्हुनि जो हिकिड़ो मजमूओ आहे। तव्हां परे परे खां अचो था त जीअं तव्हांखे अलाह जे क़ुर ते यकीन अचे ऐं उन खे पढ़ी अमल करण जी तव्हांजे दिलि में तक़ाज़ा पैदा थिए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।